सिंध जे बरसात मुतासिर शहरनि जे दौरे ते निकितल वॾो वज़ीर सैयद मुराद अली शाह सूबाई वज़ीरनि सां गॾु ठट्टो, घारो ऐं ॿियनि शहरनि में पहुची वियो। इंतिज़ामिया खां ब्रीफिंग वरिती वई। एसएस न्यूज़ जे नुमाइंदनि नबी बख्श ख़ासखेली, नवाज़ ख़ासखेली ऐं तनवीर ख़ासखेली मूजिबि वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह सैयद नासिर हुसैन शाह ऐं सूबाई वज़ीर मुकेश कुमार चावला सां गॾु ठट्टे ज़िले जे दौरे दौरान घारो पहुची बरसात मुतासिर इलाइक़नि जो दौरो करे बरसात जी तबाहकारियुनि जो जाइज़ो वरितो। वज़ीर आला सिंध सैयद मुराद अली शाह माण्हुनि सां मुलाक़ातूं करे ख़ाइन मसइला मालूम कया। सैयद मुराद अली शाह चयो त बरसात समूरे मुल्क ऐं सॼी सिंध में तबाही मचाए छॾी आहे। सिंध हुकूमत बरसात मुतासिरनि जी बहाली ऐं खेनि रिलीफ फ़राहम करण लाइ जाखोड़े रही आहे। वॾे वज़ीर घारो जे अवाम जे मसइलनि जे हल लाइ इंतिज़ामिया खे सख़्त हिदायतूं जारी कंदे माण्हुनि खे रिलीफ फ़राहम करण ऐं इलाइक़नि मां बरसाती पाणी नेकाल करण जा पिणु हुकुम जारी कया। उन मौक़े ते वज़ीर आला सिंध जो ख़ासि मुआविन सादिक अली मेमण, पीपी अॻवान ग़ुलाम क़ादिर पलीजो, ॼाम अहसान जोखियो, मीर बाबू पंवर ऐं ॿिया पिणु मौजूदु हुआ। होॾां वज़ीर आला सिंध सैयद मुराद अली शाह डिप्टी कमिश्नर ऑफिस ठट्टो में ज़िले इंतिज़ामिया ऐं मुख़्तलिफ़ खातनि जे अमलदारनि सां गॾिजाणी कई। वज़ीर आला सिंध सैयद मुराद अली शाह पारां ताज़ो बरसातुनि में ज़िले ठट्टे जे मुख़्तलिफ़ शहरनि ऐं ॻोठनि में जानी, माली, चौपाए माल, ज़राअत, घरनि ऐं इंफ्रास्ट्रक्चर जे नुक़साननि बाबति डिप्टी कमिश्नर ग़ज़नफ़र अली क़ादरी खे तफ़सीली रिपोर्ट जल्द खां जल्द पेश करण जी हिदायत कई वई। वॾे वज़ीर चयो त अवाम खे हिन मुश्किल घड़ी में कंहिं बि सूरत में अकेलो न छॾियो वेंदो। उन खां अॻु वॾो वज़ीर सैयद मुराद अली शाह कराची मां सूबे जी बरसात मुतासिर इलाइक़नि जे दौरे ते रवानो थियो। वॾो वज़ीर बदीन, टंडे मोहम्मद ख़ान, टंडे अलहयार ऐं हैदराबाद जो बि दौरो कंदो। सिंध जो वॾो वज़ीर हर ज़िले में ॿोॾि जी सूरतहाल ऐं बरसातुनि सबबि मुतासिरनि जी भलाईअ जो जाइज़ो वठंदो।